बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो लार टीवी। लार टीवीअ जे प्रोग्राम तख़लीक़ जा रंग में आऊं बाग़ी हनीफ़ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। जी नाज़रीन, असां हर हफ़्ते तव्हांजे लाइ ख़ूबसूरत किताबनि जा तारीफ़ जेके तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं अॼु जे प्रोग्राम में। सो अॼु जो ही प्रोग्राम उन्हनि ॾात धणियुनि जो नाम आहे जेके पंहिंजी तख़लीक़ सां जेके पंहिंजी ॾात सां वेही किताब सर्जींदा आहिनि ऐं उहे किताब छपबा आहिनि, उहे किताब मार्केट में ईंदा आहिनि, उन्हनि जा हिकिड़ा पढ़ंदड़ हूंदा आहिनि। सो उन्हनि किताबनि जो तारीफ़ जेको असां हर हफ़्ते लार टीवीअ जे प्रोग्राम तख़लीक़ जा रंग में तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त लार टीवीअ जे स्क्रीन तां उहे शख़्सियतूं, उहे किरदार, उहे ॾात धणी या उहे किताब जेके मार्केट में त अचनि था पर उन्हनि पढ़ंदड़नि ताईं नथा पहुचनि या पढ़ंदड़नि खे उन्हनि जी ॼाण न आहे, मालूमात न आहे, त असांजी कोशिशि आहे त उन्हनि किताबनि ते हल्को हल्को तबसरो करे उन्हनि ते हिकिड़ी नज़र विझी असांजा जेके ॾिसंदड़ महिरबान आहिनि उन्हनि ताईं पहुचायूं। सो अॼु जे हिन प्रोग्राम में आऊं तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो, मोहबतूं आहिनि तव्हांजूं जो ॾाढे गौर सां, ॾाढे प्यार सां, ॾाढी मोहबत सां पाॿो असां हिन प्रोग्राम खे तव्हां ॾिसंदा आहियो। ऐं हिन खां अॻु में ॿ प्रोग्राम थिया, उन्हनि खे बि जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि तमामु घणो पसंदि कयो। इहे तव्हांजे मोहबतनि, इहे तव्हांजे अहसासनि जी अर्पना आहे जेका वरी बि तव्हांजे अॻियां असांखे हिन स्क्रीन ते आणे थी। कॾहिं कॾहिं के अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन जे लाइ माण्हू वॾी महिनत कंदो आहे ऐं कोशिशि कंदो आहे त उन्हनि खे सुहिणनि रंगनि सां सहेड़े समेटे किन अखियुनि ताईं पहुचाइजे, पर जॾहिं उन्हनि जी मोट नाहे मिलंदी त पोइ वरी उन्हनि शयुनि खां माण्हू थोरो परभरो थी वेंदो आहे। सो हिन प्रोग्राम खे तव्हां तमामु सुहिणे अंदाज़ में पसंदि करे रहिया आहियो ऐं असांजी इहा कोशिशि आहे त हिन प्रोग्राम जे हिन सिलसिले खे अञा बि अॻिते वधाईंदासीं। हिकिड़ो नंढड़ो मुख़्तसर ब्रेक आहे, उन खां पोइ वरी वापसि अचां थो। असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम तख़लीक़ जा रंग लार टीवीअ सां गॾु ॾिसंदा रहो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था तव्हांखे प्रोग्राम तख़लीक़ जा रंग में जेको तव्हांजे लाइ लार टीवी तां पेश थी रहियो आहे। जी नाज़रीन, हमेशह जीअं तव्हांखे ख़बर आहे त अॼु ही जेको प्रोग्राम आहे तख़लीक़ जा रंग, उन में असां तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ किताबनि जा हर हफ़्ते तारीफ़ पेश कराईंदा आहियूं। सो अॼु जंहिं किताब जो तारीफ़ आऊं तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां, तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो। तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो। मुश्ताक बुख़ारीअ जे फ़न फ़िक्र ऐं शख़्सियत ते ही किताबु आहे जेको सहेड़ियो आहे ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहिब जिन। जंहिं किताब जो तव्हां टाइटल ॾिसी रहिया आहियो, यकीनन हिन किताब में हिकिड़े ॾात धणी, हिकिड़े तख़लीकार जा जेके ज़िंदगीअ जो जेको अदबी सफ़र आहे उन खे सुहिणे अंदाज़ में सहेड़ियो वियो आहे। तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो। मुश्ताक बुख़ारीअ जे फ़न फ़िक्र ऐं शख़्सियत जे हवाले सां हिन किताब में मज़मून शामिल कया विया आहिनि। यकीनन जेकॾहिं असां मुश्ताक बुख़ारीअ जो नाऊं उचारींदासीं त सिंधी अदब जे हवाले सां हिननि हिकिड़ो वॾो कमु कयो आहे। ॿारनि जी शाइरी खां वठी मुख़्तलिफ़ जेके शाइरी जा रंग आहिनि उन्हनि में हिननि पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो हिसो जेको आहे सो अदब जी ख़िदमत कंदे गुज़ारियो आहे। मुश्ताक बुख़ारी खे हिन किताब में भेटा ॾिनी वई आहे जंहिंमें जेके ॾात धणी आहिनि उन्हनि मुश्ताक बुख़ारी जी जेका ज़िंदगी आहे उन जो जेको अदबी सफ़र आहे उन ते पंहिंजा मज़मून लिखिया आहिनि ऐं हिन किताब खे जेको सहेड़ियो आहे, जेको तरतीब ॾिनी आहे असांजा प्यारा दोस्त आहिनि ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहिब जिन। तमामु सुठा पब्लिशर आहिनि जेके काफ़ी वक़्त खां वठी मुख़्तलिफ़ किताब आहिनि जेके सिंध राणी पब्लिकेशन जे सिरे हेठि छपे रहिया आहिनि। सो अॼु जो ही जेको किताबु आहे उन में खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, खोड़ सारा एहसास आहिनि जंहिंमें इदारे पारां मुश्ताक बुख़ारीअ ते जेको
मज़मून लिखियो आहे उहो आहे त सिंधी अदब जे विशाल आगर ते कई गुल टिड़ियल आहिनि जिन जी महक पंहिंजी पंहिंजी आहे। जीअं गुलनि में गुलाब मोतीअ या मुखड़ीअ जी ख़ुशबू पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे, तीअं अदीबनि ऐं शाइरनि जो स्वभाव बि पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। जीअं पोपटनि खे जंहिं गुल जी महक वणंदी आहे उते वञी वेंदो आहे, तीअं माण्हूअ खे जंहिं अदीब या शाइर जो स्वभाव ऐं लहजो वणंदो आहे त उन जो परसितार थी वेंदो आहे। भेटाई पंहिंजे पैगाम में आफ़ाक़ी ॾिनो आहे त उहो पूरी दुनिया जे माण्हुनि खे पसंदि आयो। शेख अयाज़ पंहिंजी ॻाल्हि जदीद शाइरी में कई तो आहे, जिद्दत में मक़बूल थी वियो। ईअं ई शाइर पंहिंजी ॻाल्हि जे करे मुख़्तलिफ़ हवालनि सां सुञाता वञनि था। मुश्ताक बुखारी बि पंहिंजो हिकु मुनफ़रद लहजो रखण जे करे अदीबनि शाइरनि ऐं अवाम में हिकिड़ी अलॻि सुञाणप रखे थो। मुश्ताक बुखारीअ जूं सिंधी अदब लाइ कयल ख़िदमतूं विसारण जहिड़ियूं न आहिनि। हिन जे लिखण जी शुरूआति त ॿाराणे अदब खां कई, पोइ हिन मुआशिरे जे हर पहलूअ ते लिखियो। हिन कहाणियूं लिखियूं, ज़ालिमनि जे ज़ुल्म खे वाइको कयो, मज़मून लिखी मज़लूमनि खे हौसलो ऐं हिमत ॾिनी। संदसि लिखणनि में किथे किथे संदसि दाख़िली कैफ़ियतूं बि मिलनि थियूं, मतिलबु त हिन ख़ारिजी ऐं दाख़िली हालतनि कैफ़ियतनि ऐं अहसासनि खे लिखण जो रूप ॾिनो। ऐं ॿारनि लाइ गीत लिखी खेनि नसीहतूं कंदो रहियो ऐं संदनि ॿारनि लाइ नसीहत भरिया गीत, नज़म, बैत उन ई राह जे लाइ हिकिड़े रोशनीअ जो राह गुज़र बणिया। त इदारे पारां मुश्ताक बुखारी साहिब जिन जे लाइ ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में संदनि तारीफ़ करायो वियो आहे। मुश्ताक बुखारी जेका हुई बि सिंध जो जेको बाशूर आहे, पढ़ियो लिखियो आहे, उहो संदसि तारीफ़ खां ज़रूरु वाक़िफ़ु आहे। ऐं हिन किताब में कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे जो ही किताब जेके आहिनि कंहिंजे फ़न फ़िक्र ते, कंहिंजी गुज़ारियल ज़िंदगीअ ते तॾहिं छपाए मार्केट में आंदा वेंदा आहिनि, या उहो तख़लीकार या उहो फ़नकार असांजे विच में मौजूदु न आहे हूंदो। ऐं उन जे वञण खां पोइ उन्हनि सॼी ज़िंदगीअ ते नज़र विधी वेंदी आहे। उन्हनि जे जेके दोस्त हूंदा आहिनि, जेके उन्हनि सां गॾु काफ़िले में हलंदड़ हूंदा आहिनि, उहे संदसि गुज़ारियल ज़िंदगीअ ते रोशनी विझंदा आहिनि। पर ही हिकु एॾो त सुठो कमु कयो वियो आहे जो हिकिड़ो शाइर, हिकिड़ो अदीब, हिकिड़ो तख़लीकार जेको ज़िंदा आहे ऐं उन जी ज़िंदगीअ ते उन्हनि जे दोस्तनि जेके मुख़्तलिफ़ रंगनि में, मुख़्तलिफ़ कैफ़ियतनि में, मुख़्तलिफ़ अहसासनि में जेके मज़मून लिखिया आहिनि, उन्हनि खे सभिनी मुख़्तलिफ़ गुलनि खे सहेड़े, ख़ुशबूदार रंगनि अहसासनि खे सहेड़े तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो किताब जे गुलदान जियां सजायो वियो आहे। यकीननि हीअ किताब पढ़ंदे तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो। ऐं हिन किताब में मुख़्तलिफ़ जेके मज़मून आहिनि उन्हनि मां बि कुझु टुकड़ा जेके आऊं तव्हांजे लाइ पेश कंदुसि, पर हिकिड़ो नंढड़ो मुख़्तसर ब्रेक आहे, उन खां पोइ वरी वापसि अचां थो। असां सां गॾु गॾु रहिजो ऐं लाड TV ॾिसंदा रहो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था अव्हांखे, अव्हां ॾिसी रहिया आहियो लाड TV। लाड TVअ जे प्रोग्राम तख़लीक़ जा रंग में ऐं भाई हनीफ़ तव्हां सां मुखातिबु आहियां। ऐं अॼु जे हिन प्रोग्राम में असां हिकिड़े किताब जो तारीफ़ तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो। मुश्ताक बुखारीअ जे फ़न, फ़िक्र ऐं शख़्सियत जे हवाले सां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जो साइडियल ही ख़ूबसूरत किताब आहे, जंहिंजो तारीफ़ असां तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। शाइर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब तरफ़ां लिखियल, इदारे पारां लिखियल कुझु सिटूं तव्हां ताईं पहुचायूं। इन में शाइर मुश्ताक बुखारी पंहिंजे पारां हिन किताब में लिखे थो त किताब गीतनि जहिड़ा ॿार खां वेंदे किताब तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो जे हिननि सिटनि लिखण ताईं मूंखे उहा अहसासु रहियो आहे, उहा सोच रही आहे त हर सूरत में, हर हालत में, हर क़ीमत में जेको कुझु करिणो आहे उहो हाणे करिणो आहे ऐं पाण खे ई करिणो आहे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि लिखी आहे। इमदाद हुसैनीअ जे हिन शहर में आयल सोच में ही ख़्यालु आहे त वरी मिलूं न मिलूं ज़िंदगी रहे न रहे, वरी मिलूं न मिलूं ज़िंदगी रहे न रहे, अलाए कहिड़ी ख़बर दोस्ती रहे न रहे, चपन खे थोरो त वेझो कर ॾिसी त वठूं, चपन खे थोरो वेझो करे ॾिसी त वठूं, अखियुनि में पोयां रोशनी रहे न रहे।
ऐं उस्ताद बुखारीअ जो हिकु पूरो ग़ज़ल यादि अचे थो। पाण लिखनि था त कुझु सोच कबी, कुझु गौर कबो, कुझु माठ कजे, कुझु शोर कबो, हर हालत में हर सूरत में जे हीअं न थियो त पोइ हूअं कबो, जे हूअं न थियो त कुझु और कबो। वक़्तु साॻियो न रहंदो आहे, हालतूं साॻियूं न रहंदियूं आहिनि, ज़िंदगी साॻी न रहंदी आहे, दोस्त साॻिया न रहंदा आहिनि, दोस्तियूं साॻियूं न रहंदियूं आहिनि, वक़्तु ऐं वक़्तु सदाईं साथ न आहे ॾींदो। वक़्त जी रफ़्तार साॻी न रहंदी आहे, महबूबनि जी गुफ़्तार साॻी न रहंदी आहे। पाण लिखनि था त मुंहिंजे हिकु ग़ज़ल जा कुझु बंद आहिनि। वक़्तु करे थो वार सॼण, तोखे मूंखां धार सॼण, पंहिंजनि त विछाया आहिनि रस्तनि ते ई ख़ार सॼण, रोज़ नई था हरकत कनि, माण्हू आहिनि ॿार सॼण। हिकु दिलि चवे थी त मां अॼु घणो कुझु लिखां, ऐं ॿी दिलि चवे थी त बसि पंहिंजे पारां पंहिंजे लफ़्ज़नि में कुझु न लिखां। बसि जीअं शुरूआति खां वठी उहे शेर लिखिया आहिनि जेके मुंहिंजे अहसासनि जी तर्जुमानी कनि था, जिन खां अॻिते बि सिर्फ़ु उहे शेर लिखां जेके मुंहिंजी ज़िंदगी उन्हनि लम्हनि ऐं वक़्तनि जी तर्जुमानी कनि था जिन मंझां आउं गुज़री आयो आहियां। कहिड़े मोड़ ते वक़्तु पेर कढिया, कहिड़े मोड़ ते वक़्तु पेर पुख़्ता कया, कहिड़े मोड़ ते दोस्तनि पेर कढिया, कहिड़े मोड़ ते दोस्तनि पेर पुख़्ता कया, कहिड़े मोड़ ते पंहिंजनि पेर कढिया, कहिड़े मोड़ ते पंहिंजनि पेर पुख़्ता कया। ख़बर आहे ॻाल्हियूं ॾुख सूर भला कंहिं ॿिए भेरे ज़िंदगी रही त लिखबा। फ़िलहालु अहिड़े अंदर जे उधमनि खे ज़ाहिर करण जे लाइ हिकु ग़ज़ल जा बंद लिखां थो जेके वफ़ा पलीअ जो मशहूरु ग़ज़ल आबदा परवीन जो ॻायल आहे। तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो, आओ विछोड़े जो मौत मारे थो। वक़्तु वारनि जा वार साहिबा पर, वक़्तु वारनि जा वार साहिबा पर, दोस्तनि जो सुलूक मारे थो। का तमन्ना का आरज़ू कोन्हे, ज़िंदगी ईअं बि को गुज़ारे थो। फेबरवरी 2017 जो ॾींहुं हुयो जो मां गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल ॾखण में पंहिंजी ड्यूटी ॾेई रहियो हुउसि, त हीअं अचानक अखियुनि मां रोशनी ख़तमु थी वई। अखियुनि अॻियां ऊंधाई थी वई। मां परेशान थी वियसि, सोच में पइजी वियसि, पर मायूस हरगिज़ न थियसि, छो जो मूंखे जेको करिणो हुयो उहो करे चुको हुअसि, जेको लिखिणो हो उहो लिखी चुको हुयसि। मां मुस्तक़बिल जे हालतुनि ऐं वाक़िअनि खे महसूसु कंदे पंहिंजो कमु माज़ी में करे चुको हुअसि। मां पाण संभाले वियसि, अखिड़ियुनि जी ऊंधाई में पाण संभाले वरितमि। ऊंधाइनि खे पंहिंजो मुक़दर ऐं तक़दीर जो लिखियो सम्झी रब जी रज़ा आॾो पंहिंजे सर खे झुकाए छॾियमि। सभु हुन ज़ात ते छॾे ॾिनमि। पूरा 10 महीना अखियुनि में नज़र जी इंतिहाई धुंधली नज़र कंहिं दोस्त ऐं माण्हूअ खे हिकु फुट परे खां बि सुञाणे सघंदो हुयुसि, बल्कि ऊंधाइनि ज़िंदगी धुंधली धुंधली ज़िंदगी जुड़ाली ज़िंदगी। असांखे मुक़दर में ऊंधाए मिली, अव्हां वटि सदाईं उजालो रहियो, सफ़र चाहतनि जो सवालो रहियो, अखियुनि में सदाईं जुड़ालो रहियो। ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में एहसास में लेखक पंहिंजे पारां कुझु लफ़्ज़ लिखिया आहिनि। ज़िंदगी त वाक़ई अजीब तजर्बनि मां भोगनानि मां माण्हू खे गुज़ारींदी रहे थी। ज़िंदगी जा तजर्बा अहिड़ा आहिनि जो माण्हू कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त वॾा टहक ॾिजनि, पंहिंजनि सां मिलिजे, रब काइनात जी इन वसी हसीन दुनिया खे घुमिजे, रब पाक जे तरफ़ां अता कयल नेमतूं आहिनि उन्हनि जा मज़ा वठिजनि, उन्हनि मिठास उन्हनि ज़ाइक़नि खे हासिलु कजे। पर कॾहिं कॾहिं माण्हू जेको हूंदो आहे उहो ॾाढो मजबूर थी पवंदो आहे पंहिंजे हालतुनि जे अॻियां। सो हिन सिलसिले खे अञा बि अॻिते वधाईंदासीं। खोड़ सारा रंग आहिनि प्रोग्राम तख़लीक़ जे रंग में जेके तव्हांजे में आऊं कंदासीं। हिकिड़े नंढड़े मुख़्तसर ब्रेक खां पोइ वापसि अचां थो। असां सां गॾु गॾु रहिजो ऐं लाड TV ॾिसंदा रहो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था तव्हांखे। अव्हां ॾिसी रहिया आहियो लाल TV। लाल टीवीअ जो प्रोग्राम तख़लीक़ जा रंग जेके तव्हांजे नाव थी रहिया आहिनि, ऐं वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां ॾाढे गौर सां, ॾाढे प्यार सां, ॾाढी मुहबत सां असांजे हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहियो। ऐं प्रोग्राम तख़लीक़ जा रंग में जेको सिलसिलो हूंदो आहे उहो असां हर हफ़्ते हिकिड़े शाइर, हिकिड़े तख़लीकार, हिकिड़े अदब जे रंगनि सां सरशार
किताब जो तारीफ़ तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। सो अॼु जंहिं किताब जो तारीफ़ तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां, तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो, जेको मुश्ताक बुखारीअ जे फ़न फ़िक्र ऐं शख़्सियत जे हवाले सां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब जिन सिंध राणी पब्लिकेशन तरफ़ां हिन खे फहिड़ियो आहे। संदसि ज़िंदगीअ जे बारे में कुझु मज़मून आहिनि मुख़्तलिफ़ शाइरनि अदीबनि जा। हिकिड़ी हुनखे हिकिड़े तख़लीकार खे पंहिंजी ज़िंदगीअ में हूंदे हिकिड़ी ख़ूबसूरत मोट ॾिनी वई आहे। ऐं हिन किताब जो जेको महाग आहे उहो सिंध जे निहायत नाले वारे ॾाहे ताज जोयो साहिब जिन लिखियो आहे। मुश्ताक बुखारी महबूब माण्हू ऐं पुरखलूस दोस्त जेको उनवान आहे उनजो। ताज जोयो साहिब जिन हिन किताब में महाग में लिखनि था त मुश्ताक बुखारीअ जो मूंसां पहिरियों तारीफ़ ॿारनि जे शाइर तौरु थियो ऐं मुंहिंजी लाइब्रेरी में ॿारहाणे अदब वारे सेक्शन में हेठियां किताब मौजूदु आहिनि। गीतनि जहिड़ा ॿार 1998 ऐं सूंह संसार जी 2001। अयाज़ गुल, अदल सुमरे, सोसन मिर्ज़ा, मक़सूद गुल, नसीर मिर्ज़ा, न्याज़ पंहिंवर खां पोइ वारी टही में मुश्ताक बुखारी ॿारनि लाइ तमामु सुठा ऐं प्यारा नज़म ऐं गीत लिखिया आहिनि। हिन ॿारनि लाइ आम कहाणियूं, मज़ाया कहाणियूं बि लिखियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ रिसालनि में छपबियूं पई रहियूं आहिनि। पर जेसि ताईं मूंखे मालूम आहे त उहे अञा इशाअत जी सूंह हासिलु करे न सघियूं आहिनि। मुमकिन आहे त हिन उन्हनि खे किताबी सूरत ॾिनी हुजे ऐं तुर्त छपजी अचनि। उन्हनि जी इशाअत सां यकीनी तौरु उहे कहाणियूं ॿारणे नसर अदब में इज़ाफ़ो साबित थींदियूं। मुश्ताक बुखारीअ सां मुंहिंजो ॿियो तारीफ़ बाज़ार शहर जे हवाले सां आहे, जिथे रजब बुॻीअ जहिड़ो सघारो शाइर रहे थो ऐं सिंध जी बहितरीन उस्तादनि मां आहे। हिन शहर जे ॿिनि बहितरीन लेखक आहिनि, साजिदा जबी ऐं फिज़ा गज़ल उस्ताद बि आहे। साजिद मुश्ताक बुखारीअ खे अॻिते हली वञी बणिजी त फिज़ा बि कंहिं सैद पुलिस वारे सां शादी कई आहे। साजिदा जा 2 किताब, नाविल ऐं कहाणियूं बि छपिया आहिनि। मुश्ताक बुखारीअ जे किताब जो महाग ताज जोया साहिब जिन मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि सां लिखियो आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत लफ़्ज़नि में उन खे इन किताब में संदन महाग लिखियो आहे। यकीनन जॾहिं ॾाह नाले वारा माण्हू लिखंदा आहिनि त तफ़सील सां हिकिड़ो पंहिंजो जेको किताब ते नज़र विझंदा आहिनि। ऐं मुश्ताक बुखारी जंहिंजे हवाले सां संदसि जेके अवार्ड मिलिया आहिनि, जेके सर्टिफिकेट मिलिया आहिनि, जेके संदन शाइरी जा रंग जेके फ़नकारनि ॻाया आहिनि, उन जे हवाले सां बि हिकिड़ो बिल्कुलु वॾो तफ़सील आहे जेको मौजूदु आहे। यकीनन जॾहिं तव्हां हीअ किताब पढ़ंदव, जॾहिं किताब वठंदव त उहे सभु शयूं तव्हांखे हिन में नज़र ईंदियूं। ॾाढो ख़ूबसूरत किताब आहे। ऐं मुश्ताक बुखारी साहिब जिन जा जेके मुश्ताक आहिनि उन्हनि संदन ज़िंदगीअ जे बारे में, साणनि जेके ख़ूबसूरत लम्हा गॾु गुज़ारिया आहिनि उन जे बारे में मुख़्तलिफ़ जेके ज़िंदगीअ जा वाक़िया आहिनि उहे हिन किताब में मज़मूननि जी सूरत में फहिड़िया आहिनि, जेके पिणु यकीनन माण्हू पढ़ंदो रहे थो त इहो महसूसु थिए थो त ॼण पढ़ंदड़ बि मुश्ताक बुखारी सां उहे प्यारा ख़ूबसूरत लम्हा गॾु गुज़ारिया आहिनि। डॉक्टर आबिद मज़हर साहिब जिन संदन बारे में लिखनि था त साईं मुश्ताक बुखारी सिंधी अदब जो मुख़लिस कारकुन ऐं नरम मिज़ाज तबियत रखंदड़ शाइर लेखक आहे, जेको सिंधी अदब मर्कज़ जो अहदेदार रहंदे संगत जे सभिनी कारकुननि ते मोहबत जा गुल निछावर कंदो रहंदो आहे। उन करे सिंधी अदबी संगत सिंध जे सभिनी शाखनि जा अदीब खे दिलि में जायूं ॾींदा रहंदा आहिनि। पाण ज़िंदगीअ जा केतिरा ई लाहा चाढ़ा ॾिठा अथसि जंहिंमें उहो हमेशह साबित क़दम रहियो आहे। हू निहायत मोहबती माण्हू आहे, हिकु सचो खरो सादगी पसंदि ऐं हिकु वॾी शख़्सियत जो मालिक आहे। हिन जी वञी साजिदा जबी सिंध जी हिकु वॾी लेखका शाइरा आहे जंहिंजा पिणु केतिरा ई किताब अची चुका आहिनि। मुंहिंजो मुर्शद सैयद नजफ़ शाह लकियारीअ जी पोटी आहे, जेको पिणु शाइरी कंदो ऐं हिकु रुहानी शख़्सियत जो धणी हो। संदसि दरगाह ॻोठ बाज़ार तहलका सेवण में आहे। साईं नजफ़ मुंहिंजो मुर्शद बि हो त मुंहिंजो मौसन बि हो। जॾहिं मां तालिब इल्म वाला हाई स्कूल दादू में मैट्रिक में हुअसि त इन अज़ीम मुर्शद मूंखां ॾन वठण जे बदिरां मूंखे ख़र्ची ॾींदो हो। साईं नजफ़ शाह जो शाइराणो वरसो संदसि पोटियुनि ॾे हलियो वियो। फिज़ा गज़ल ऐं साजिदा जबी ऐं शबाना सिंधी उन ई वरसे खे संभालियो वेठियूं आहिनि। सो जॾहिं मुश्ताक बुखारी साहिब जिन जे लाइ पाण लिखिया अथनि त उनखे तफ़सीली नज़र सां उन जो जेको फैमिली बैकग्राउंड आहे उन खां वठी उनजे जेके मुख़्तलिफ़ जेके रंग आहिनि उन्हनि खे पंहिंजे हिन मज़मून में फहिड़ियो आहे।
कौसर बुरड़े साहिब जन जो भी ॾाढो ख़ूबसूरत तफ़सीली मज़मून आहे जेको मुश्ताक तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो किताब में आहे। ऐं पाण लिखनि था त उहो हरू भरू उमिरि ऐं समाजी रतबे या माली हैसियत ते कोन्हे त को वॾो माण्हू आम माण्हू बि थी सघे थो। जीअं चवंदा आहिनि त गोदड़ीअ में लाल या धूड़ में धन लिकल हूंदो आहे, त मुंहिंजी नज़र में उहो ई माण्हू वॾो माण्हू अज़ीम इंसानु आहे जंहिंमें इंसानी गुण हुजे, जंहिंजा लक्षण ऐं प्रकार मोचारा हुजनि। मुंहिंजा वास्ता सॼी सिंध ताईं फैलियल आहिनि। को दोस्त रेडियो जे करे सुञाणनि त के शाइरी अदबी पोरे जे करे त किन सां ज़ाती तालिक़ या दोस्तनि जे वास्तनि जे करे मुंहिंजी न्याज़मंदी ऐं हथ जोड़ जो हल्को उहो ई बि वसी रहियो आहे। पर तमामु थोरा दोस्त रहिया आहिनि, शायदि हिकु दर्जन जेतिरा मस, जिन जे लाइ मां हर लिहाज़ खां उहा दावा करे सघां थो त उहे मुंहिंजा दोस्त आहिनि। मुश्ताक बुखारी मुंहिंजनि तमामु बहितरीनु दोस्तनि मां हिकु दोस्त आहे। बिल्कुलु मां ईअं ई चवां थो त वॾा कोन थींदो त मां ख़ुशि नसीबु आहियां जो मुश्ताक बुखारी मुंहिंजो दोस्त आहे। मुश्ताक बुखारी न मुंहिंजो ॻोठाई आहे, न ज़ात भाई आहे, न ई घणे भाङे हिक ॿिए सां मिलंदा आहियूं, पर मुश्ताक मुंहिंजे ज़हन ऐं दिलि में जेका इज़त अहमियत ऐं मान ऐं मर्तबो हैसियत क़ाइमु कई आहे उहा मेरठ ते ई आहे। सो तमामु तफ़सील सां साईं कौसर बुरड़े साहिब जिन मुश्ताक तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो जे किताब में मुश्ताक बुखारीअ जे हवाले सां मज़मून लिखियो आहे। हिकिड़ो नंढो मुख़्तसर ब्रेक आहे, वापसि अचां थो। गॾु रहिजो ऐं लार टीवी ॾिसंदा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था तव्हांखे। अवां ॾिसी रहिया आहियो लाल टीवी। लाल टीवीअ जो प्रोग्राम तख़लीक़ जा रंग जेके तव्हांजे नाव थी रहिया आहिनि, ऐं वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां ॾाढे गौर सां, ॾाढे प्यार सां, ॾाढी मोहबत सां असांजे हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहियो। ऐं प्रोग्राम तख़लीक़ जा रंग में जेको सिलसिलो हूंदो आहे उहो असां हर हफ़्ते हिकिड़े शाइर, हिकिड़े तख़लीकार, हिकिड़े अदब जे रंगनि सां सरशार किताब जो तारीफ़ तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। सो अॼु जंहिं किताब जो तारीफ़ तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां, तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो, जेको मुश्ताक बुखारीअ जे फ़न फ़िक्र ऐं शख़्सियत जे हवाले सां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब जिन सिंध राणी पब्लिकेशन तरफ़ां हिनखे फहिड़ियो आहे। संदसि ज़िंदगीअ जे बारे में कुझु मज़मून आहिनि मुख़्तलिफ़ शाइरनि अदीबनि जा। हिकिड़ी हुनखे हिकिड़े तख़लीकार खे पंहिंजी ज़िंदगीअ में हूंदे हिकिड़ी ख़ूबसूरत मोट ॾिनी वई आहे। ऐं हिन किताब जो जेको महाग आहे उहो सिंध जे निहायत नाले वारे ॾाहे ताज जोयो साहिब जिन लिखियो आहे। मुश्ताक बुखारी महबूब माण्हू ऐं पुरखलूस दोस्त जेको उनवान आहे उनजो। ताज जोयो साहिब जिन हिन किताब में महाग में लिखनि था त मुश्ताक बुखारीअ जो मूंसां पहिरियों तारीफ़ ॿारनि जे शाइर तौरु थियो ऐं मुंहिंजी लाइब्रेरी में ॿारहाणे अदब वारे सेक्शन में हेठियां किताब मौजूदु आहिनि। गीतनि जहिड़ा ॿार 1998 ऐं सूंह संसार जी 2001। अयाज़ गुल, अदल सुमरे, सोसन मिर्ज़ा, मक़सूद गुल, नसीर मिर्ज़ा, न्याज़ पंहिंवर खां पोइ वारी टही में मुश्ताक बुखारी ॿारनि लाइ तमामु सुठा ऐं प्यारा नज़म ऐं गीत लिखिया आहिनि। हिन ॿारनि लाइ आम कहाणियूं, मज़ाया कहाणियूं बि लिखियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ रिसालनि में छपिबियूं पई रहियूं आहिनि, पर जेसि ताईं मूंखे मालूम आहे त उहे अञा इशाअत जी सूंह हासिलु करे न सघियूं आहिनि। मुमकिन आहे त हिन उन्हनि खे किताबी सूरत ॾिनी हुजे ऐं तुर्त छपिजी अचनि। उन्हनि जी इशाअत सां यकीनी तौरु उहे कहाणियूं ॿारणे नसर अदब में इज़ाफ़ो साबित थींदियूं। मुश्ताक बुखारीअ सां मुंहिंजो ॿियो तारीफ़ बाज़ार शहर जे हवाले सां आहे, जिथे रजब ॿुघीअ जहिड़ो सघारो शाइर रहे थो ऐं सिंध जी बहितरीनु उस्तादनि मां आहे। हिन शहर जे ॿिनि बहितरीनु लेखका आहिनि, साजिदा जबी ऐं फिज़ा गज़ल उस्ताद बि आहे। साजिद मुश्ताक बुखारीअ खे अॻिते हली वञी बणिजी त फिज़ा कंहिं सैद पुलिस वारे सां शादी कई आहे। साजिदा जा 2 किताब, नाविल ऐं कहाणियूं बि छपिया आहिनि। मुश्ताक बुखारीअ जे किताब जो महाग ताज जोये साहिब जिन मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि सां लिखियो आहे, ॾाढो ख़ूबसूरत लफ़्ज़नि में।
हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था तव्हांखे अवां ॾिसी रहिया आहियो लाल टीवी। लाल टीवीअ जो प्रोग्राम तख़लीक़ जा रंग जेके तव्हांजे नाव थी रहिया आहिनि ऐं वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां ॾाढे गौर सां ॾाढे प्यार सां ॾाढी मुहबत सां असांजे हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहियो। ऐं प्रोग्राम तख़लीक़ जा रंग में जेको सिलसिलो हूंदो आहे उहो असां हर हफ़्ते हिकिड़े शाइर हिकिड़े तख़लीकार हिकिड़े अदब जे रंगनि सां सरशार किताब जो तारीफ़ तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। सो अॼु जंहिं किताब जो तारीफ़ तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो, जेको मुश्ताक बुखारीअ जे फ़न फ़िक्र ऐं शख़्सियत जे हवाले सां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब जिन सिंध राणी पब्लिकेशन तरफ़ां हिनखे फहिड़ियो आहे। संदसि ज़िंदगीअ जे बारे में कुझु मज़मून आहिनि मुख़्तलिफ़ शाइरनि अदीबनि जा। हिकिड़ी हुनखे हिकिड़े तख़लीकार खे पंहिंजी ज़िंदगीअ में हूंदे हिकिड़ी ख़ूबसूरत मोट ॾिनी वई आहे। ऐं हिन किताब जो जेको महाग आहे उहो सिंध जे निहायत नाले वारे ॾाहे ताज जोयो साहिब जिन लिखियो आहे। मुश्ताक हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था अव्हांखे ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो लाल टीवी। लाल टीवीअ जो प्रोग्राम तख़लीक़ जा रंग में हमेशह जीअं असां हिकिड़े किताब जो तारीफ़ तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं जेको तारीफ़ी सिलसिलो जारी आहे। किताब तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शाइरनि जा जेके एहसास सहेड़ियल आहिनि मज़मूननि जी सूरत में, जेके मुश्ताक बुखारी साहिब जिन जी अदबी ज़िंदगी फ़न फ़िक्र ऐं शख़्सियत जे हवाले सां मज़मून आहिनि, उन्हनि जा कुझु टुकड़ा जेके आउं तव्हां ताईं पेश करे रहियो आहियां, जेके यकीनन तव्हांखे पसंदि अची रहिया हूंदा। ऐं असांजी कोशिशि इहा हूंदी आहे, लाल टीवीअ जी जेका कोशिशि इहा आहे त असांजा जेके बि ॾातबंद आहिनि तख़लीकार आहिनि जिन जा किताब छपियल आहिनि, जिन जी ज़ाती ज़िंदगीअ जे बारे मंझि हिकु ई वक़्तु उन्हनि खे हज़ारनि ॾिसंदड़नि ताईं पहुचायूं। इहा असांजी कोशिशि रही आहे, हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे। यकीनन असां पंहिंजे हिसे जे कमु करण जे लाइ कोशाने अमल आहियूं ऐं असां चाहियूं था त असांजी कोशिशि उहो रंग लाहे जो असां पंहिंजे हिन इलाइक़े पंहिंजे हिन मिठड़ी सिंध जे उन्हनि अदीबनि शाइरनि खे उहा मोट ॾेई सघूं, उन हिसाब सां जेका उहे लहनि था। ऐं तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो में मल्हार सिंधी साहिब जिन जेको मज़मून लिखियो आहे, में लिखनि था त अखियुनि में सदाईं जुड़ालो रहियो संदन मज़मून जो उनवान आहे। मुश्ताक बुखारी मुंहिंजो इंतिहाई वेझो दोस्त ऐं नामियारो शाइर आहे, जंहिंसां हिकु वॾे अरसे खां वठी न्यासमंदी ऐं मोहबतनि वारो रिश्तो रहियो आहे, जंहिंमें हिकिड़ी घड़ी लाइ का बि कमी न आहे आई। ऐं मुश्ताक बुखारी हिकु घण पासां जी शख़्सियत आहे। उहो हिकु नामियारो शाइर, नसर नवीस, उस्ताद, तनज़ीमकार, कंपेयर, समाज सुधारक पिणु आहे। मूंखे हैरत थींदी आहे तूं एतिरा सारा कम हुस्नाइते अंदाज़ में कीअं करे थो। तालीम जे शोबे में संदसि ख़िदमतूं नुमायां हैसियत रखनि थियूं। ॾखण शहर ऐं भर पासे में इल्मु शऊर ऐं जागरता जे फैलाव जे हवाले सां सदाईं कोशां रहे थो। ॾखण बॉइज़ हाई स्कूल में लाइब्रेरीअ जो क़याम अमल में आणे नौजवान नसल जी आला ज़हनी तरबियत करे थो ऐं पंहिंजे क़ौमी फ़र्ज़ अदा कंदो रहियो। सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां सिंधी ॿोली ऐं अदब जी तरक़ीअ जे लाइ लाॻातार भरपूर अंदाज़ में कमु कंदो रहियो आहे। संगत ज़िले शिकारपुर जो राब्ता सेक्रेटरी ऐं मर्कज़ी जॉइंट सेक्रेटरी जी हैसियत में हुन जेको कमु कयो आहे उनखे सच त कॾहिं बि विसारे नथो सघिजे। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में जेको सुहिणो सफ़र आहे मज़मूननि जो, उन में फ़क़ीर मोहम्मद सिंधी साहिब जिन बि ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में लिखियो आहे त मैं त हिकु ख़्याल हाँ मिलसा नाल ख़्याल दे सचल सरमस्त जी हिन सिट सां शुरूआति कई आहे। ऐं पाण लिखनि था त दुनिया जेका कसोटी आहे जिते इंसान खे परखियो वेंदो आहे, सचे आशिक़ जी वाट आसान हूंदी आहे, छो त हू हर वक़्तु पंहिंजे महबूब जी आसाइश लाइ पियो जतन कंदो आहे। माणक मल्हार जो ख़्यालु केतिरो न प्यारो आहे त सचो कलमकार ऐं फ़नकार पंहिंजी धरतीअ जो बानो हूंदो आहे। हिनखे पंहिंजी धरती क़ौम ऐं ॿोलीअ सां एतिरो त इश्क़ हूंदो आहे जेतिरो अबम बाड़े जो पंहिंजी माउ जी छातीअ सां ज़िंदगीअ जा पेचरा तॾहिं शाइनायत थींदा आहिनि जॾहिं मुश्ताक बुखारीअ जहिड़ा मन घुरिया दोस्त उन ज़िंदगीअ जो हिसो बणिजंदा आहिनि। यकीनन जॾहिं माण्हू पंहिंजनि जे लाइ जॾहिं दिलि जे क़रीब रहंदड़ माण्हुनि जे लाइ कुझु सिटूं लिखंदो आहे त उन्हनि मंझि हिकिड़ा ख़ूबसूरत अहसास हूंदा आहिनि। माण्हू जो मन चवंदो आहे त उन्हनि खे पढ़ंदो रहे। कॾहिं कॾहिं असां कुझु नाला आहिनि जेके ॿुधी रखंदा आहियूं ऐं असांखे ख़बर हूंदी आहे त फ़लाणो शाइर आहे, कॾहिं को गज़ल को नज़म असांजी नज़र मां गुज़रंदो आहे त असां चवंदा आहियूं त ठीकु आहे हीउ शाइर आहे, पर
जॾहिं हुननि जी ज़िंदगीअ ते साड़ियल कुझु तबसरा कुझु मज़मून गॾियल सूरत में मिलंदा आहिनि त असांखे ख़बर पवंदी आहे त हू माण्हू पंहिंजे हिसे जो कमु केॾे न सुहिणे अंदाज़ सां केॾे न प्यारे अंदाज़ सां करे रहियो आहे। सो मुश्ताक बुखारी जे फ़न फ़िक्र जी शख़्सियत ते हीअ ख़ूबसूरत किताबु तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो ॾाढो ख़ूबसूरत किताबु आहे ऐं यकीनन ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब जिन हिन किताब खे सहेड़े समेटे आम माण्हुनि ताईं पहुचायो आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में। सो असां हमेशह जीअं प्रोग्राम तख़लीक़ जा रंग में हिकिड़े किताब जो तारीफ़ पेश कराईंदा आहियूं। अॼु असां मुश्ताक बुखारी जे फ़न फ़िक्र ऐं शख़्सियत जे हवाले सां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब जिन जो सहेड़ियल किताबु तुंहिंजो मुश्ताक दीद सारे थो जंहिंजो तारीफ़ तव्हां ताईं पहुचायो। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीअ किताब जो तारीफ़ पसंदि आयो हूंदो ऐं हिन किताब खे पढ़ण जे लाइ तव्हांजी दिलि ज़रूरु चाहींदी त हिन किताब खे वठी पढ़िजे। सो वरी बि तव्हांजे ख़ूबसूरत मोट जा मुंतज़र आहियूं ऐं वरी बि इंशाअल्लाह खोड़ सारा सुठा सुठा किताब जेके असां ताईं पहुतल आहिनि हिकिड़े सिलसिले सां हिकिड़े तरतीब सां असां उन्हनि जो जेको तारीफ़ आहे तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। ऐं अॼु जे हिन प्रोग्राम में मूंसां गॾु डायरेक्टर ज़ुल्फ़कार शाम साहिब जिन गॾु रहिया ऐं अॼु जे हिन प्रोग्राम मां तव्हां खां इजाज़त वठां थो। पंहिंजे मेज़बान बाग़ी हनीफ़ खोसो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।